अस्सलाम वालेकुम नाज़रीन, जी न्यूज़ सां गॾु आऊं आहियां हिबा नवाब। नज़र विझूं था हिन महल ताईं जी ख़बरुनि ते। डोकरी मां फयाज़ हुसैन बुर्दी जी रिपोर्ट मुताबिक़ डोकरी में 13 ॾींहं अॻु क़त्ल थियल मौला बख़्श शेख जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ वारसनि गुलाम यासीन शेख, नज़ीर शेख, मंज़ूर शेख, मुस्मात हुज़ूरा ख़ातून, मुस्मात बेगम ख़ातून ऐं ॿियनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो करे डोकरी प्रेस क्लब अॻियां टायरनि खे बाहि ॾेई धरणो हंयो वियो। एहतिजाज कंदड़नि हथनि में प्ले कार्ड खणी DSP ऐं SHO डोकरी खे हटाइण जा नारा हणंदा रहिया। उन मौक़े ते एहतिजाज कंदड़नि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त DSP डोकरी ऐं SHO डोकरी जवाबदारनि खे गिरफ़्तार नाहिनि करे रहिया। हुननि चयो त जवाबदारनि दीदार जलबाणी, कासिम जलबाणी, करीम बख़्श जलबाणी, अली एज़म जलबाणी ऐं ॿिया नामालूम हथियारबंदनि मौला बख़्श शेख खे 27 रमज़ान ते रोज़े में ज़रई बैंक वटां गोलियूं हणी बेगुनाह क़त्ल कयो हो। हुननि चयो त बिना देर जवाबदारनि खे गिरफ़्तार करे मक़तूल मौला बख़्श शेख जे खून सां इंसाफ़ कयो वञे, ॿी सूरत में एहतिजाज जारी रखियो वेंदो।